छो त अक्सर करे असांजी सिंध जूं मायूं अञा ताईं बेनज़ीर साहिबा जो कर्ज़ लाहिण में पूरियूं आहिनि। माइन जो जे साईं तव्हांजा बि माशाअल्लाह ॿाहिरि आयो शींहं घर में पुॼो था मां वांगुरु थी था वञो। तव्हांजा घर में बि हाल मां वांगुरु आहिनि पूरा। सो माइन में बि मुंहिंजनि अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि में बि दीन जो पैगाम ऐं जमात जो पैगाम पहुचाइणु ज़रूरी आहे। ऐं अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे ठाहिणो आहे त औरतुनि खे दीन जे इस्लाम जे कम जे लाइ पंहिंजी ज़िमेदारी पूरी करणी पवंदी। अब्दुल कयूम खां हाणे पुछां तुंहिंजी ज़ाल जो नालो छा आहे, ॾंडो खणंदो पवंदो त भाऊ मथो ख़राबु थियो अथई छा? अम्मा ख़दीजा जो नालो खणो था, अम्मा आयशा जो, अम्मा हफ्सा जो, अम्मा ज़ैनब जो। सभ खां वधीक हदीसूं असां ताईं जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहुतियूं आहिनि त सभ खां वधीक हदीसुनि जी रावी औरत अम्मा आयशा सिद्दीक़ा आहे।